ज़ुल्फ़िकार साहब ये चई सघिजे थो तव्हांजो पीपल्स पार्टी सां जेको सियासी ताल्लुक जुड़ियो उहो हिकिड़ी जॉमेट्री बॉक्स खां जेको आहे उहो ठहियो ऐं उहो तव्हां खां ठहंदे तव्हां बीबी ताईं जेको आहे सो पहुता ऐं उन खां पोइ तव्हां बाक़ाइदगी सां एज़ अ कारकुन पीपल्स पार्टी जे कारकुन जी हैसियत सां तव्हां सियासत जी शुरूआत कई ऐं सपाफ में विया तव्हां जेल बि काटी ऐं तव्हां मुख़्तलिफ़ मरहलनि ते यकीनन हिकिड़े वफ़ादार कारकुन जो पंहिंजो जेको आहे सो किरदारु अदा कयो। तव्हां इहो असांखे ॿुधायो त पीपल्स पार्टी में हूंदे तव्हां बेनज़ीर भुट्टो जे वेझो रहिया पर तव्हां जेकॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बीबी साहिबा जी जेकॾहिं शख़्सियतुनि खे तव्हां हिक ॿिए सां भेटियो त उन्हनि ॿिन्ही में तव्हांखे फ़र्क़ु कहिड़ो नज़र आयो? भुट्टो साहब ऐं बेनज़ीर में असां घणनि ॻाल्हियुनि में फ़र्क़ु बि चई सघूं था ऐं उन्हनि में हिकु जहिड़ाई बि चई सघूं था। फ़र्क़ु इन हवाले सां त असां वटि जीअं सोसाइटी में जेंडर जो इशू आहे त भुट्टो साहब मर्द हो ऐं पोइ फ्रीली जेको आहे सो जेको हूंदो आहे मर्द हूंदो आहे उहो समाज सोसाइटी में मूव करे सघंदो आहे ऐं फीमेल जे लाइ कुझु जो वरी जेके से पाबंदियूं हूंदियूं आहिनि। ऐं पर बेनज़ीर साहिबा पंहिंजे पीउ जी लेजेसी खे कंटिन्यू कयो रखण जी कोशिशि कई। ख़ैर मुंहिंजो हाणे भुट्टो साहिब सां को एॾो पॉलिटिकल हिकिड़ो सफ़र त न रहियो। मुंहिंजो उन सां जस्ट हिकिड़ियूं स्कॉलर जे हवाले सां जेके ॿ थी मीटिंग पर हुन जे ॿिन्ही में हिकिड़ी शइ मुश्तरका मूं ॾिठी त भुट्टो साहब जी ज़हानत ऐं यादाश्त। त हाणे किथे 74 में हुन सां मिलियो आहियां भुट्टो साहब सां कंबर में 2 साल गुज़री विया आहिनि। हिकिड़ो आलमी अॻुवाण जंहिं दुनिया जा अलाए केतिरियूं कॉन्फ्रेंसिस अटेंड कयूं हूंदियूं माण्हुनि सां मिलियो हूंदो लखे माण्हुनि जा जलसा अटेंड कया हूंदा वरी उहे उन माण्हू सां 76 में जॾहिं हू मूंखे ॾिसे थो त हुनखे स्ट्राइक थो करे त हीउ उहो ॿारु आहे जंहिंखे मां 2 साल अॻ में कुझु अर्सो हिकु स्कॉलर ॾिनी हुई ऐं उहो मूंखे सुञाणे थो वठे ऐं पोइ वरी मूंखे घुराए थो ऐं बजाए जो आऊं तारीफ़ करायां मूंखे पाण थो चवे त तूं उहो ई आई न जेके मूं उते स्कॉलर ॾिनी। इहा यादाश्त जेकी आहे इहा मतिलबु हिकिड़ी एक्स्ट्रा ऑर्डिनरी माण्हुनि में थिए थी ऐं हर कंहिं में इन क़िस्म जो यादगिरो नथो रहे। असांखां त जेको सो इहो बि पंहिंजी ॻाल्हि था कयूं त असांखां जेकॾहिं को माण्हू मिले थो कंहिं प्रोग्राम वोग्राम में आहे त विसरी वञे थो या साम्हूं थो अचे त असां ज़हन ते ज़ोर था ॾियूं त हिन माण्हू खे मूं किथे ॾिठो आहे पोइ अलाए किथे ॾिठो आहे। पर हुन माण्हू जी यादाश्त एॾी यानी की ज़हानत तेज़ जो हुन सुञाणो थो। पॉलिटिकली भुट्टो साहब बि हिकिड़ी वेलफेयर स्टेट जे लाइ जिदोजहद कई आवाम जे लाइ जिदोजहद कई। पर मूं बेनज़ीर खे वरी ॾाढो क़रीब सां ॾिठो इन सॼे हुन में अरसे में त हिकु जॾहिं मां हुनखे ॾिठो या मुंहिंजी हुन सां मुलाक़ात थी त उन वक़्तु बेनज़ीर भुट्टो साहिबा जी जेकी एज हुई उहा 24 सालनि जी छोकिरी। असां वटि जेके 23-24 सालनि जी छोकिरियूं हूंदियूं आहिनि उहे या पढ़ंदियूं आहिनि कंदियूं आहिनि उन्हनि जा पंहिंजा ख़्वाब हूंदा आहिनि तसवर हूंदा आहिनि। पर उन छोकिरीअ खे मूं बेनज़ीर भुट्टो साहिबा खे मूं उन एज में ऐं हिकिड़ी वॾी तकलीफ़ जे मरहले में बहादुरी सां ॾिठो जंहिं फेस कयो ऐं न सिर्फ़ु हुन फेस कयो हालतुनि खे ऐं हेॾी वॾी पार्टी पंहिंजे पीउ जी पार्टी लेजेसी खे हुन बरक़रार रखण जी कोशिशि कई। ऐं हुन में बि मूं उहा ई ॾिठी ॻाल्हि त यादगिरी वारी ज़हानत वारी त जंहिं माण्हूअ खे ॾिसे या मुलाक़ात करे बेनज़ीर साहिबा में मूं इहा ॻाल्हि बि नोट कई त जंहिंसां हू हिकिड़ो दफ़ो मिली मीटिंग कयईं त पोइ उहे साल हलिया गुज़री वञनि पर किथे बि ॾिसंदी त उनखे सुञाणींदी ऐं हुनखे चवंदी त तव्हां कीअं आहियो। ईअं काफ़ी दफ़ा मूंसां थियो की मां मूंसां काफ़ी दफ़ा मूं ॾिठो त पर हुननि में इहा ॻाल्हि हुई त
माण्हुनि खे इज़त ऐं रेस्पेक्ट ॾियणु, जेके अॼु ॾींहं ताईं ही माण्हू आवाम आम माण्हू जेको हुननि खे इज़त सां यादि था कनि, इहो हुननि जी माण्हू सां हिकिड़ी कमिटमेंट हुई जेकी हुन बहसियत इंसान ग़लतियूं थियनि थियूं इंसान जी ज़िंदगी में हेठां मथां थियनि थियूं ऐं को बि परफेक्ट इंसान कोन्हे। यकीनन भुट्टो साहब खां बि पॉलिटिकल ग़लतियूं थियूं हूंदियूं, बेनज़ीर साहब खां बि सियासी ग़लतियूं थियूं हूंदियूं ज़िंदगी में, पर बहसियत मजमूई जॾहिं ॾिसूं था त हू तमामु वॾे पाए जा ॿई सियासतदान हुआ ऐं हुननि खे माण्हुनि जो ग़रीबनि जो अहसासु हूंदो, क़दुरु हूंदो हो, वर्कर्स जो क़दुरु हूंदो हो ऐं हुननि पार्टी खे बैलेंस रखण जी कोशिशि कई। छो त पीपल्स पार्टी बेसिकली नारो त हुनजो इहो हो त ग़रीब माण्हुनि खे अॻिते आणणो आहे, जेको हुनजो स्लोगन हो त रोटी कपिड़ा मकान, ग़रीब माण्हुनि जी ज़िंदगी खे बहितर बणाइणो आहे। पर जेको क्लास वाइज़ जेकी मल्टी क्लास पार्टी हुई, जंहिंमें जागीरदार बि हो, वॾेरो बि हो, भोतार बि वेठो हो, मज़हबी माण्हू मौलवी साहब बि हूंदा हुआ, शागिर्द स्टूडेंट हारी वारी बि शामिलु हूंदा। इन मल्टी क्लास पार्टी खे हलाइणु, बैलेंस करे हलाइणु, इहो वॾो हिकिड़ो फ़न आहे जेको भुट्टो साहब में या बेनज़ीर साहब में ही खे हो। त जेको वर्कर हुनखे यादि था कनि या मां जेको मुंहिंजो ज़ाती तजुर्बो रहियो त मोस्टली उहो कल्चर चेंज थो थी वञे पार्टियुनि जे अंदरि, पर हुननि जेको हुनखे माण्हू जेको यादि था कनि या वर्कर हुन अञा ताईं खणी गोशा नशीन आहिनि, कमु नथा कनि, पर उन्हनि जे लाइ जेकी रेस्पेक्ट आहे उहा इहा आहे त हुन बैलेंस करे मामलनि खे हलायो, जिथे वॾेरे खे हुननि जेको एडजस्ट कयो उते हुननि ग़रीब कारकुन खे बि एडजस्ट करण जी कोशिशि कई। त यकीनन जेको अव्हांजो सुवाल ते मोटी थो अचां त हुन में जेको फ़र्क़ु हो त जेंडर जो त फ़र्क़ु हुयो ई हुयो, पर वरी जेको भुट्टो साहब जी जेकी टीम हुई उहा हिकिड़ी ॿी टीम हुई ऐं डेफिनेटली जॾहिं घर जा मालिक तब्दील था थियनि, नया मकीन था अचनि, त वरी हुननि जो हिकिड़ी नई टीम थी जुड़े। जीअं बेनज़ीर साहब आहे, भुट्टो साहब जी शहादत खां पोइ बेनज़ीर साहब आई त पोइ हुन में मुमताज़ अली भुट्टो साहब, अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादा हो, जतोई साहब या इन क़िस्म जा जेके सीनियर माण्हू हुआ उहे जेके पार्टी छॾे विया। बेनज़ीर वरी हिकिड़ी नई टीम जोड़ी ऐं वरी हिकिड़ो नओं सिलसिलो हुन हलायो, पर हुन कामयाबी सां पार्टी खे हलायो। इहा ॻाल्हि जेको आहे